जिनादिन सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं हिंगोरजा खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोरजा जे निजी स्कूल एवरग्रीन पब्लिक स्कूल में 2022 जा सालियाना इम्तिहान हलंदड़ आहिनि, जिन जो सीनियर उस्तादनि पारां दौरो कयो वियो। शहर जे तालीमी माहिरनि प्रोफेसर मोहम्मद अमीन मोगल, प्रोफेसर नूरुद्दीन शेख, गुलाम सरवर तुनियो, मोहतरम दानी बख्श डेपर एवरग्रीन पब्लिक स्कूल हिंगोरजा में 1वीं क्लास खां 8वीं क्लास ताईं हलंदड़ लोकल इम्तिहाननि जो दौरो कयो। शागिर्दनि जी महिनत सां गॾु उस्तादनि जी महिनत खे पिणु साराहियो। स्कूल जे प्रिंसिपल गुलाम जाफ़र टांवरी ऐं एडमिनिस्ट्रेटर मोहतरम आसिम जाफ़र टांवरी सैयद साबित अली शाह महिमाननि जी आजियां कई ऐं इम्तिहाननि जो मुआइनो करायो। उन मौक़े ते उस्ताद सिराज अहमद भट्टी, सीनियर सहाफ़ी सिकंदर अली तुनियो, सहाफ़ी फयाज़ मोहसिन सोलंकी ऐं ॿिया उस्ताद पिणु मौजूदु हुआ। उन मौक़े ते हुननि चयो त एवरग्रीन पब्लिक स्कूल हिंगोरजा जे उस्तादनि पारां शागिर्दनि ते कयल महिनत साराह जोगी आहे ऐं हुननि चयो त असां पुरुमीद आहियूं त हीउ इदारो हिकु ॾींहुं हिंगोरजा शहर लाइ हिकु वॾे इदारे तौरु थी उभरंदो।